अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में पहली कार आओ है सायरा सुमरो आईना बुलेटिन में सबका पेरी का नजर हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पाना सुभाणे ईरान के दौरे जो इम्कान। आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची विच में टेलीफोनिक राब्तो। खिते जी ताज़ी सूरत-हाल लाइकाई अकबराई ते ख्यालन जी ॾे वठी ईरान के परॾेही तर्जमान इस्माइल बकाई जो त पाकिस्तान जो आर्मी चीफ सुभाणे तेहरान जो दौरो कंदो। सैयद आसिम मुनीर ईरान के आला अख्तियारनि से मुलाकात कंदो। दौरो खिते में अमन ऐं इस्तिहकाम लाइ पाकिस्तान की कोशिशुनि जो तसलसल है। ईरान नार के मुल्कन के खबरदार कंदे चयो आहे त जंग में अमेरिका की मदद न कई वञे। मदद कंदड़ मुल्कन के निशानो बणायो वेंदो। ईरान के क़ौमी सलामती के सेक्रेटरी मोहसिन रज़ाई चयो त अमेरिका ॻाल्हियुनि जो दोखो ॾिनो। ट्रंप अहमक आहे, अमेरिका खे खितो छॾणो पवंदो। मको मुआदो अमेरिकी सोच जो इज़हार आहे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त दुश्मन ईरान के वेनेज़ुएला बणाइण चाहे थो पर नाकाम वियो। ईरानी मज़हब दुनिया के हैरान करे छॾियो आहे। तेहरान में तकरीब के खिताब कंदे ईरानी सदर चयो त ईरान हिन वक्त माशी ऐं अस्करी हवाले से जंग की हालत में है। मुश्किलातन बावजूद मजबूती से जमी बीठल आहियूं। जंगी हालतन में भी अवाम की खिदमत लाइ कोशान आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की पार्टी सरबराह नवाज शरीफ से मुलाकात। मुल्क के सियासी सूरत-हाल ते ख्यालन की ॾे वठ। जाती अमरा में थियल मुलाकात में वज़ीर आला पंजाब परम नवाज की भी शिरकत। नायब वज़ीर आज़म इसहाक डार सुभाणे बरतानिया के दौरे ते रवानो थींदो। इसहाक डार बरतानवी परॾेही वज़ीर से मुलाकात कंदो। नायब वज़ीर आज़म बरतानिया के ॿियनि आला अख्तियारनि सां पिणु मिलंदो। डार मेरी टाइम इंटरनेशनल के सेक्रेटरी से भी मुलाकात कंदो। सोमालिया में यरगमाल पाकिस्तान की बाज़ियाबी ते ॻाल्हि ॿोल थींदी। मिठी में अवामी तहरीक की रैली मथा पुलिस कड़की पई। अगवान समेत 10 खां वधीक कारकुन गिरफ्तार। सिंध खे टोड़ण के रिंगट खिलाफ पुरअमन रैली की रस्ता रोक। पुलिस के कारकुनन में चक्रियों। वकील देवत ऐं राय विक्रम मिठोमल हीरालाल समेत अगवान कारकुनन गिरफ्तार। रुकावटों विझी अवामी तहरीक पारा सदर वसंत थरी की अगवानी में रैली कढी कश्मीर चौक ते धरणो। रैली ऐं धरणे के खिताब कंदे वसंत थरी चयो त गिरफ्तारन खां नथा ॾिनियूं। पुरअमन जदोजहद तां हथ न खणंदासीं। सिंध विरहण की हर साजिश के नाकाम बणायो वेंदो। सिंध के मुख्तलिफ इलाक़न में 3 औरतन समेत 5 ॼणा क़तल। लाड़काणे वेझो चिंची मथा हथियारबंदन की फायरिंग में ओस्ता मोहम्मद वासिन औरत क़तल। 2 ॼणा ज़ख़्मी। बकापुर थाने के अद कोट वडामर रोड ते फायरिंग में ज़ाहिदा जमाली मारिजी वई। प्रियालो वेच जवाबदार नौजवान धीअ खे कार इल्ज़ाम हेठ बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। ॻोठ मां बख्श नारे जो में 28 वर्षनि की शाइस्ता ज़ाल सदुल्ला उर्फ़ फिदा हुसैन नारे जो क़तल। प्रियालो की जागीरानी धुरन में हलंदड़ पुरानो कार ऐं तकरार ॿीहर भड़की थियो। फायरिंग में नौजवान आसिफ जागीरानी मारिजी वियो। खैरपुर वेझो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो सब इंजीनियर हथियारबंदन हथां क़तल। हुसैनाबाद थाने के हद में सब इंजीनियर फैसल भुट्टो खे बनादोर खोरू क़तल करे फरार। दोदापुर भरिसां जवाबदार मुड़ुस कार ऐं इल्ज़ाम हेठ घरवारी के क़तल करे छॾियो। ॻोठ जीवन खोस में औरत नसीना फायरिंग करे क़तल। वारसन में कोहराम। रोड़ी में पोरियत नौजवान पान मथा पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। शुआरा मंडी भरिसां 27 वर्षनि जे अब्दुल्ला मीरानी घरू अणबड़ता पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। वाक़े बद वारसन में रोज राड़ो। पुलिस मूजिब वाक़े की जांच कई पई वञे।